अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरा चार जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उन्हड़ ख़बर शामिल कयूं था। मटियारी मां शरीफ़ विगियो जी मटियारी पुलिस पारां ज़बरदस्ती कारोबार बंद कराइण ख़िलाफ़ वापारियुनि पारां एहतजाज। पुलिस रोज़ रोज़ ज़बरदस्ती कारोबार बंद कराए थी। असां रुगो कारोबार बंद ऐं खोलण में लॻा पिया आहियूं। पुलिस जी ॾाढ खां बचायो वापारी, पुलिस जे ॾाढ खां बचायो वञे। ख़बर मूजिबि मटियारी शहर जे मुख़्तलिफ़ कारोबारी मर्कज़नि में पुलिस पारां कार्रवाइयूं कंदे कारोबार बंद कराए, जंहिं बैदि वापारियुनि पारां पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ जीएम सैद चौक खां रैली कढी प्रेस क्लब वारो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते वापारियुनि रमज़ान रशीद, शकूर, सोहेल ऐं ॿियनि जो चवणो हो त पुलिस ज़बरदस्ती कारोबार बंद कराए रही आहे, जॾहिं त पूरे सिंध में कारोबार खुलियल आहे ऐं हिते पुलिस रोज़ रोज़ ज़बरदस्ती कारोबार बंद कराए थी, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। असां मुतालबो कयूं था त ज़बरदस्ती कारोबार बंद करण वारनि पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, न त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। A4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ने अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडीओ न्यूज़।